बुकेरा शरीफ शहर जो सुई गैस गुज़िरियल 3 ॾींहनि खां बंदि पियल, जंहिं करे अवाम अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर। शहरी रोडनि ते निकिरी आया। अल हुसैनी मदरसे वटां टंडोला यार शेख भिरकियो रोड 3 कलाकनि ताईं बंदि कयो। उन मौक़े ते शहरनि एडवोकेट महबूब शाह, आमिर अली बुकेरो, उसामा बुकेरो ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो आहे त टंडोला यार जे सुई गैस अमले पारां 3 ॾींहं अॻु बुकेरा शरीफ पहुची बुकेरा शरीफ थाणे ते लॻल ग़ैर क़ानूनी कनेक्शन बंदि कयो हो। उन ते सुई गैस अमले ऐं पुलिस में झेड़ो थी पियो, जंहिं करे सुई गैस अमले पारां मेन लाइन मां सॼे शहर जी सुई गैस सप्लाई मुकमल तौर ते बंदि कई वई आहे, जंहिं करे असां गुज़िरियल 3 ॾींहनि खां काठियूं ॿारे रद बचाव करे रहिया आहियूं। उन्हनि वधीक चयो त असां सुई गैस अमलदारनि सां गॾु आहियूं। जिते बि ग़ैर क़ानूनी कनेक्शन लॻल आहिनि उन्हनि ख़िलाफ़ क़ानूनी रस्तो अख़्तियार करण जी ज़रूरत आहे। जॾहिं त मुज़ाहिरीन वटि पुलिस अमलदार ॻाल्हियुनि लाइ पहुता, मुज़ाहिरीन पुलिस सां ॻाल्हाइण खां इनकार करे छॾियो। जॾहिं त यूनियन काउंसिल बुकेरा शरीफ जे चेयरमैन ज़ुल्फ़कार खोखर जी यकीन ध्यानी ते रोड खोलियो वियो। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।